जांच करण जे लाइ मां तोखे हिकिड़ो ॾींहुं ॾियां थो ऐं मूंखे पकी जांच करे ॾे त इहो जाबिर ऐं क़ासिम किथे लिखियल नहीं कंहिं वटि इन्हनि पनाह वरिती आहे। छो त उन्हनि जी जांच मां करे थो रहां। बहरहाल तव्हां रूंडे वारनि जे बारे में छा सोचियो? रूंडे खे आज़ादु छॾे ॾे। तूं जाबिर वारनि जो अंजाम ॾिसी पाण ई ख़ौफ़ में ई मरी वेंदो। सिको सोनी एतिरी सस्ती नाहे। जेकॾहिं सोनी तुंहिंजे हथ में हली वई न त तूं ॾाढो पछताईंदे। तुंहिंजे वञण सां मूंखे को बि फ़र्क़ु न पवंदो सोनी। मां तुंहिंजे पूरे ख़ानदान सां नफ़रत कंदो आहियां, पूरे ख़ानदान सां। तुंहिंजो ख़ानदान मुंहिंजे भाउ वलू जो क़ातिल आहे। अचण जे चकर खान खे ख़ाली केतिरी बि पलटूं वठी थिए हिकिड़े हिकिड़े खे गोलनि सां पलवण कंदुसि। सॼी ट्रक लाशनि जी मोकिलींदोसां। दादा मां चाहियां थो त सावल जी अस्पताल खां ॿाहिरि निकिरे न त पहिरियां हाली हुनखे पूरो कई। जेकॾहिं उहो ठीकु थी वियो त इहो चाकर खान जे माण्हुनि खां वधीक असांजे लाइ ख़तरनाक थी वेंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों, वीडियो खे मुकमल ॾिसंदा कयो ताकी तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड में चाकर खान भड़की उथंदो ऐं जेको आहे जाबिर जी ॻोल्हा लाइ जेको आहे दिलावर खे हुकुम ॾींदो त जाबिर किथे बि आहे। क़ासिम सूदो हुनखे जेको आहे मूं वटि पेश कयो या हुनजी ख़बर मूं वटि पहुचाए त मां हुनखे पाण उते हली करे मारियां। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त हसीना बेगम खे सोरठ बेगम जेको आहे त मारण जी कोशिशि कंदी, पर चाकर खान हुनखे मारणु नथो चाहे हसीना बेगम खे, छो त हुनजी वेगी पर हूअ माउ आहे। इन जे करे जेको आहे त चाकर खान हुन ते रहम करे थो, पर एतिरे क़दुरु हू रहम कोन थो करे जो हुनखे आज़ादु छॾे ॾियो। हुनखे क़ैद में ज़रूरु रखियो आहे ऐं अकेली खट जेका बेडनि ते सुम्हण वारी, हेॾे होॾे रहण वारी, घुमण फिरण वारी, हुनखे हिकु जाइ ते बंदि करे अकेली हिकिड़ी वहण वारी खट ॾिनी वई आहे जंहिं ते हू राज करे रही आहे। त उनखां वधीक हुनजी सज़ा बि का बि न आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾिसींदो हलां त रूंडे खे छॾे करे हाणे जेको आहे त चाकर खान जाबिर में हथु विझंदो, छो त चाकर खान जेको आहे त हाणे अकुल सां खेॾी रहियो आहे दोस्तों ऐं पंहिंजी गेम जेको आहे त उहो ज़रूरु खेॾंदो दोस्तों। ऐं सांवल में जेको आहे त हथ जेको आहे त जाबिर विधा, हुनखे गोली जाबिर ऐं इन जे करे जेको आहे त हाणे जाबिर जे में चाकर खान जा हथ हूंदा। ऐं दोस्तों जॾहिं इहा ख़बर जाबिर वारनि खे पहुची त क़ासिम हुनखे चवंदो त जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त चाकर खान असां में हथु विझणु थो चाहे त ईअं न थिए जो त वरी सांवल बि मोटी अचे वरी असां में हथु विझे, त ईअं थी सघे थो त सांवल जीअं ई अस्पताल मां मोटे त हुन ते ॿीहर हमिलो कयो वञे। ऐं जाबिर हुनखे चवंदो आहे त ठीकु आहे इहो तुंहिंजी ॻाल्हि बि, पर हिन महिल जेको आहे त असांजी जेको आहे त पूरो जेको आहे टारगेट चाकर खान आहे ऐं चाकर खान खे हिते अचणु ॾे त चाकर खान खे मां ॿुधाईंदुमि त जाबिर जी अखि में जेको आहे त सूअर जो वार आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड अचण वारा जेके त तमामु ज़बरदस्त थियण वारा आहिनि, त इन्हनि खे मिस न कजो ताकी तव्हांखे सॼी कहानी ड्रामे जी सम्झ में अचे दोस्तों ऐं तव्हां इंटरटेनमेंट थी सघो दोस्तों। त तव्हांजे लाइ हीअ हुई असांजी वीडियो। वधीक अहिड़ी वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।